एक मुसलमान जा बे मुसलमान जे मथां कहिड़ा हक़ आहिनि? 5 हक़ आहिनि। घणा? मुख़्तसर ॿुधायो। एक मुसलमान जा बे मुसलमान जे मथां 5 हक़ आहिनि। पहिरें नंबर ते उनजो हक़ इहो आहे जॾहिं असांखे सलाम करे त असां उनखे सलाम जो जवाबु ॾियूं। कोशिशि अॻ में इहा रहे त असां पाण उनखे सलाम कयूं। हदीस शरीफ़ में ईंदो आहे जेको माण्हू पाण सलाम कंदो न अल्लाह उनखे तकबुर खां पाक कंदो। जेको माण्हू पाण सलाम कंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे तकबुर खां पाक कंदो। ॼण त उनजे दिलि में तकबुर आई कोन। अवल असांजी कोशिशि इहा रहे व इज़ा हुय्यितुम बितहिय्यतिन फहय्यू बिअहसन मिनहा औ रुद्दूहा। जॾहिं तव्हांखे कोई सलाम करे न तव्हां उनजे सलाम जो जवाबु ॾियो। अञा बि असांजी कोशिशि इहा रहे त असां उनखे वधाए करे सलाम कयूं। कीअं? हिकिड़ो हमरा आयो असांखे सलाम कयईं, अस्सलामु अलैकुम। हाणे असांखे उनजे सलाम जे जवाब में छा ॾियणो आहे? वालेकुमुस्सलाम वरहमतुल्लाह। हा अगरि उहो आयो त असांखे सलाम कयईं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह त असांखे जवाबु कीअं ॾियणो आहे? वालेकुमुस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बसि। हिकिड़ो शख़्स आयो, थोरो तवजो सां ॿुधिजो। हिकिड़ो शख़्स आयो, अर्ज़ु कयईं, सलाम कयईं साईं जन खे। हिकिड़ो शख़्स अची करे साईं जन खे सलाम कयईं, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं जन खे फरमायो वालेकुमुस्सलाम। उन अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह तव्हां फ़लाणे खे त ईअं सलाम जो जवाबु ॾिनो, कीअं? वालेकुमुस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हां उन माण्हू खे सलाम जो जवाबु ईअं ॾिनो तव्हां, लेकिन मूंखे तव्हां इहो जवाब में फरमायो वालेकुमुस्सलाम। सर फरमायो तूं त मुंहिंजे लाइ कुझु छॾे ई कोन, मुंहिंजे लाइ वधाए करे चवां ऐं तूं वरहमतुल्लाह वधाए करे चवें हा त मां वबरकातुहू मिलाए करे चवां हा। हाणे इन मां तव्हां अंदाज़ो हणो, ॾिसो न इहा त ॻाल्हि हदीस ॿुधीसीं। हाणे इन मां पॉइंट जी ॻाल्हि जेका सम्झण जी आहे असां सभिनीनि जे लाइ। हाणे छा आहे त भई परेशान न आहे करिणो। हाणे अगरि अल्लाह जो रसूल उनखे वधाए करे सलाम जो जवाबु ॾे हा, साईं जन भला साईं जन वटि दुआउनि जी खोट हुई? दुआउनि जी खोट त अल्लाह जे रसूल वटि न हुई न। साईं जन उनखे इन सलाम जे जवाब में अगरि फरमाईंदा न 5 मिंटनि ताईं बि साईं जन उनखे दुआ ॾेई सघनि पिया। वालेकुमुस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू व मग़फ़िरतु फ़िलां फ़िलां। 5 मिंटनि ताईं अल्लाह जो रसूल उनखे सलाम जो जवाबु ॾियनि त ॾेई सघनि पिया। लेकिन साईं जन मुख़्तसर फरमायो ताकी कंहिंखे तकलीफ़ न थिए। कंहिंखे बि असां सलाम जो जवाबु ॾियूं था न या बाज़ इलाइक़नि में वेंदा आहियूं, दिलि में न कजो, माफ़ु कजो, छो त इस्लामी हिकु अहम नुक़्तो आहे त बार बार पुछा कंदा आहियूं भई छा हाल आहे, ख़ुशि आहियो साईं, ख़ैरियत सां आहियो साईं, ठीकु आहियो? केॾो असां हिनखे ड्रिगो कंदा आहियूं। या त भई सभिनि खां पुछा करे वेंदासीं, वरी ॿीहर वरी टीहर, त उन में अॻियो माण्हू जेको आहे न तंग थींदो आहे, परेशान थी वेंदो आहे। या कुझु माण्हू ॿिया वेठा हूंदा उहे बि परेशान थी सघनि थिया। इन वजह जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तव्हां असांखे इहो इस्लामी नुक़्तो सेखारियो त भई घणी ड्रेग न आहे करणी, बसि कम सां कमु। इस्लाम त मना कंदो आहे न, ला यानी लग़व ॻाल्हियुनि खां मना कंदो आहे। ऐं सलाम खे जेतिरो थी सघे न कोशिशि असांजी इहा रहे त असां सलाम में पेल कयूं। अर्ज़ु कयो मां त जेको माण्हू सलाम में पेल कंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खां इन किब्र खे ई ख़तमु फरमाईंदो, ॼण त उनजे दिलि में तकबुर ई कोन्हे। ऐं सहाबा किराम काॾे वेंदा हुआ न, ॿ सहाबी काॾे वञनि था पिया, सफ़र कंदे कंदे अचानक विच में वण अची वियो, ॿई पाण खां जुदा थिया न, वण किरास करे वरी साॻियो ई अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम। केॾो सलाम जो इहतमाम। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जो पुटु आहे, उनजे बारे में त मशहूरु आहे न, मुत्तबि सुन्नत आहे। तमामु सहाबा किराम खां इन जे बारे में इहा ॻाल्हि मशहूरु आहे त भई उनजी इहा कोशिशि हूंदी त हर वक़्तु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि जे मथां अमल कंदो हो। उनजे बारे में ईंदो आहे पंहिंजे दोस्तनि खे वठी करे ईअं शहर निकिरी वेंदा। हालांकि बाज़ारि वञणु सुठी ॻाल्हि न आहे न, माण्हू हथल इम्कान कोशिशि करे कमु न हुजे बाज़ारि न वञे, फज़ूल कमु थिए त पोइ हलियो वञे कमु करे मोटी अचे। हा कंहिंजो दुकानु आहे, ऑफिस में कमु आहे त हुनजी मजबूरी आहे, कमु न आहे त पोइ माण्हू इन शइ खां पाण खे बचाए। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला जे बारे में ईंदो आहे त पंहिंजा दोस्त गॾु वठी करे वेंदो बाज़ारि, सलाम कंदो माण्हू खे। जेके फ़ारिग़ हूंदा, जेको मसरूफ़ आहे उनखे सलाम करणु सही न आहे। जेके फ़ारिग़ हूंदा हुआ हज़रत सम्झंदा त भई हिनखे सलाम करणु हिन वक़्तु मुनासिबु आहे, उनखे सलाम कंदा अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम।
जॾहिं सॼे बाज़ार जो चकर लॻाए करे मोटींदा, ॿिया जेके गॾु आहिनि न साथी, उहे पुछा कनि हज़रत कमु त तव्हांखे हुयो कोन, तव्हां बाज़ार भला छो विया, सुठी ॻाल्हि बि कोन्हे बाज़ार वञणु। अल्लाहु अकबर। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु तआला अन्हुमा छा था फरमाइनि त भई मां इन्हनि मुस्लमाननि जे दुआ खे हासिलु करण जे लाइ शहर वेंदो आहियां, बाज़ार वेंदो आहियां। अस्सलाम वालेकुम केॾी वॾी दुआ आहे, अल्लाह तव्हांखे सलामत रखे, हर शइ खां सलामत, बदनज़रीअ खां सलामत, ऐं तव्हांखे शिरो फितन खां, के हॾे जे भॼण खां, के गंदगी खां, हर शइ खां अल्लाह तव्हांखे महफ़ूज़ रखे, सलामत रखे। केॾी वॾी दुआ आहे। लेकिन असां मुस्लमान हिन वक़्तु सलाम खे छॾे करे ॿियनि शयुनि में लॻी पिया आहियूं त भई व्हाट्सएप ते जीअं मोकिलींदासीं भई हाय, वरी हाय टू या गुड मॉर्निंग, इहे सभु शयूं असां ॿियनि खां वरितियूं आहिनि। इस्लाम असांखे इहो नथो सेखारे। असां अञा ॿियनि खे पाण खां मुतासिर कयूं न, असां ॿियनि खां मुतासिर छो थियूं? असां अहिड़ो अमल इख़्तियार कयूं जो ॿिया जेके मज़हब आहिनि न उहे अञा असां खां मुतासिर थियनि, असांखे उन्हनि खां मुतासिर न आहे थियणो। माण्हू घर वञे त घर में बि सलाम करे, ऐं घर खां निकिरे त उन वक़्तु बि सलाम करे पोइ ॿाहिरि निकिरे। हज़रत मौला अताउल्ला शाह बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि जे बारे में ईंदो आहे, हिकु जलसे में उन्हनि ख़िताब फरमायो। केरु? हज़रत मौला अताउल्ला शाह बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़े जलसे में राति जो ख़िताब कयो, बयानु कयो। सुबुह जो आयो त हिकिड़े माण्हू जेको उन बयान में वेठो उन खां पुछा कयो त भई ॿुधाए त सही अताउल्ला शाह बुख़ारी रहमतुल्लाह राति छा बयानु कयो? चए छा बयानु कई? छा बयानु कई? इहो बयानु कई त वञी करे पंहिंजे घर वारनि खे सलाम कयो। असां ॿुड़ी नथा मरूं, पंहिंजे घर वारनि खे सलाम कयूं। सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि? यानी असां ॿुड़ी नथा मरूं, पंहिंजे घर वारनि खे सलाम कयूं। यानी असांजे लाइ घर वारनि खे सलाम करणु ऐब थी पियो आहे। हालांकि ऐब कोन्हे, घरवारी खां वधीक भला ॿियो को मुहबत जो रिश्तो आहे छा? वालिदैन जो रिश्तो एतिराम वारो आहे, मुअज़्ज़ज़ आहे, सभु कुझु आहे, लेकिन सफ़ा वेझड़ाइप वारो रिश्तो कहिड़ो आहे? ज़ाल ऐं घरवारी वारो आहे न, मुड़ुस वारो आहे न। त इन मुक़दस रिश्ते खे बि असां सलाम करण जे लाइ पंहिंजे लाइ ऐब सम्झूं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, त मुस्लमान जे मथां घणा हक़। पहिरें नंबर ते उनजो सलाम जो जवाबु ॾिए। ॿिए नंबर ते जॾहिं बीमार थिए त उनखां तीमारदारी जे लाइ, बीमार पुरसी जे लाइ उनखां माण्हू पुछा करणु वञे। हता की नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु यहूदी जे बारे में ईंदो आहे त उनखे जॾहिं तकलीफ़ थी, बीमार थियो त अल्लाह जे रसूल उन वटि बि विया इयादत जे लाइ। जॾहिं उते पहुता साईं जन उनखे उन वक़्तु बि ईमान जी दावत ॾिनी। इत्तिफ़ाक़ सां अल्लाह जे फज़ल करम सां उन नौजवान दावत क़बूल करे वरिती ऐं मुस्लमान थी करे कलमो पढ़ी करे उहो यहूदी मुस्लमान थी पियो, उनखां बाद वफ़ात करे वियो। त ॿियो हक़ जेको आहे न उनजो मुस्लमान जो इहो आहे त उनजी माण्हू इयादत करे। ऐं टे नंबर ते जॾहिं वफ़ात करे वञे उनजे जनाज़े में शिरकत करे। ऐं चौथे नंबर ते जॾहिं कोई मुस्लमान तव्हां असांखे दावत करे त उनजी दावत खे क़बूल कयो। ऐं दावत करण जो अॼुकल्ह इहो तरीक़ोकार न आहे जेको 9 बजे लिखंदा आहियूं राति जो शादी हालनि में, पोइ 10 बजे 11 बजे माना इहो टाइम हूंदो आहे। या ईअं इजलासनि में असां हिकु वक़्तु जेको इहो टाइम टेबल रखंदा आहियूं, भई 9 जो टाइम आहे, 10 जो वेंदा आहियूं त 12 बजे इजलास शुरू थींदो आहे। इहो तरीक़ेकार इस्लाम जो न आहे। इन्हनि शयुनि खां अल्लाह ताला असांखे महफ़ूज़ रखे। ऐं 5 नंबर ते मुस्लमान जे मथां इहो हक़ आहे, जॾहिं बि उनखे या छिक अचे न, जीअं माण्हू छिक ईंदी आहे त उहो अल्हम्दुलिल्लाह चवे त असां उनखे चऊं जवाब में यरहमुकल्लाह। छा चऊं? जॾहिं उहो चवे अल्हम्दुलिल्लाह असां उनखे चऊं यरहमुकल्लाह। जेसीं ताईं उहो अल्हम्दुलिल्लाह न चवंदो त असांजे मथां यरहमुकल्लाह चवण बि लाज़िम न आहे, ज़रूरी न आहे। हिकिड़े बुज़ुर्ग जे बारे में ईंदो आहे त बीठो हिकिड़ो हमरा कश्तीअ ते ॿेड़ीअ ते सवार वञे पियो त उनखे इहा छिक आई, छींक, त उन अल्हम्दुलिल्लाह चयो ई कोन। ऐं उहो बुज़ुर्ग अल्लाह वारो उनखे यरहमुकल्लाह बि न चयो। त हिन छा कयो, हिकु इहो ॿेड़ो किराए ते हासिलु करे वञी करे उनखे पहुची उनखे इहो सम्झाई त भई तोखे इहा छिक आई आहे न, हाणे तूं अल्हम्दुलिल्लाह चओ त मां यरहमुकल्लाह चवां। उनखे इहो मसइलो सम्झायो, उन अल्लाह वारे उन हमराह खे इहो मसइलो सम्झायो। त बाद में ईंदो आहे जॾहिं वफ़ात करे वियो न, उन खां कंहिं पुछा कयो त भई अल्लाह तबारक व तआला तोसां छा मामिलो कयो? त उन इहो ॿुधायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंसां इहो मामिलो कयो त जॾहिं मां उनखे इहा दीन वारी जेका ॻाल्हि सम्झाई न, ख़ासि पंहिंजा पैसा ख़र्च करे, वक़्तु ख़र्च करे उन हमराह ताईं पहुची करे उनखे इहो मसइलो सम्झायो त भई तोखे छिक आई आहे, तूं अल्हम्दुलिल्लाह चओ त मां यरहमुकल्लाह चवां। इन अमल जे वजह जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे माफ़ फरमायो।
त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो त इस्लाम ॾिसो न इन थोरे अमल जे वजह जे करे उन पंहिंजो माल ख़र्च कयईं, जान ख़र्च कयईं, वक़्तु ख़र्च कयईं त अल्लाह तबारक व तआला वटि उनजी हिकिड़ी नेकी क़बूल थी वई, अल्लाह उनजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फ़रमायो।